नाज़रीन, शिकारपुर जी अनाज मंडी में हथियारबंदनि फायरिंग करे वापारी के कत्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट मालूम करे रहिया आहियूं मैरान टीवी जे रिपोर्टर मंठार संजराणी खां। जी मंठार, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर स्टोरगंज थाने जी हद में कायम अनाज मंडी में कम कंदड़ शंकर लाल वदल वलद सुंदर लाल के अणजातल बिन मोटरसाइकिल सवार हथियारबंदन पिस्टल ऐं रिपीटर जा फायर करे जख्मी करे विधो, जंहिं बाद जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी विया। ॿिए तरफ़ ज़ख्मी के वापारियुनि ऐं इलाइक़े वासियुनि हद जी पुलिस जी मदद सां शिकारपुर जी सिविल अस्पताल आंदो, जिते हुन ज़ख्मियुनि जा सूर न सांदे पंहिंजो दम धणी हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त सिहत खाते वारे अमले लाश के पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वारसनि पारां वाक़े जो को बि कारण ॿुधायो वियो न आहे ऐं न वरी आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो को केस दाख़िल थी सघियो आहे। बिरादरी जे माण्हुनि सां गॾु शहर जे समाजी माण्हुनि फौती जो लाश SSP ऑफिस जे भरिसां रखी एहतिजाज कयो आहे। होॾां अनाज मंडी वारे पूरे इलाइक़े में वापारियुनि में ख़ौफ़ वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। जी मंठार, अवां जी महिरबानी।